असां मौजूद आहियूं बोज़ारवाड़ा में, जिते 5 ॾींहं जो काफ़ी लॉकडाउन जो सिलसिलो जारी आहे। हितां जी जेका शहरी आहिनि उन्हनि दुकान ते बंदि करे छॾिया आहिनि। बिल्कुलु ई शहर हाणे बंदि लॻो पियो आहे। अचो त इन हवाले सां हितां जेको शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांखे गुज़िरियल 5 ॾींहंनि खां इहो शहर मुकमल तौरु बंदि आहे। असां बेरोज़गार थी विया आहियूं। ख़ुदा रा असांजी खाद खुराक में मदद कई वञे ऐं गवर्नमेंट तरफ़ां जेके साबुण या जेके ऐलान कया पिया वञनि उहे सिर्फ़ु ऐलान ई कया पिया वञनि। असीं आला इख़्तियारनि खे अपील था कयूं त ख़ुदा रा असां बेरोज़गार जेके वेठा आहियूं उन्हनि जी खाद खुराक में मदद कई वञे। असां बोज़ारवाड़ा में ॾिसूं था पिया केॾी महिल पुलिस नज़र अचे थी, केॾी महिल कान्हे का। हींअर बि कंहिं बि चौक में पुलिस नज़र कान थी अचे, न कंहिं जॻह ते आहे। असां पुलिस खे बार बार चई चुका आहियूं त बाबा ॿाहिरां जेका आवाम अचे थी ॿाहिरियां शहरनि खां या ॻोठनि खां उन्हनि ते रोकथाम कई वञे। दाख़िली रस्ता जेके बंदि कया वञनि। लॉकडाउन जो मक़सदु इहा त ॿाहिरां रस्ता बंदि हुजनि। असांखे खाद खुराक खपे ऐं असां लॉकडाउन लॻी पिया 5 ॾींहं अॼु बोज़ारवाड़ा शहर बंदि आहे। मज़दूरनि जे पारां इहो चयो वियो त बिल्कुलु शहर बंदि हुजण जे करे असां किथां जेको मज़दूरी कोन करे पिया सघूं। उन जे करे असां बिल्कुलु ई बुख ते वेठा आहियूं ऐं बिल्कुलु असांखे को बि इंतिज़ामिया पारां को बि राशन न ॾिनो वियो आहे। कैमरामैन वकील अमन सां गॾु सफ़दर प्यार। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।